नसीराबाद में शहरी इतिहाद जे सॾ ते तालके अस्पताल जो अॾावती कम जल्द मुकम्मल कराइण ऐं टाउन कमेटी जी सफ़ाई कंदड़ अमले जा मसला हल करण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुर्तज़ा चांडियो, इशफाक मसण, मुमताज कलहोड़ो, इनायत तुनियो ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब आॾो बुख हड़ताल करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त तालके अस्पताल जो अॾावती कम 10 साल गुज़रण बावजूदि मुकम्मल न थियो। उन टाउन इंतज़ामिया ॼाणे वाणे सफ़ाई कंदड़ अमले जा मसला हल करण बजाए संदन पघारूं काटे खेनि फाकाकशी करण ते मजबूर बणाए रही आहे। हुननि चयो त टाउन कमेटी जे घर वेठे पघारूं खणंदड़नि मुलाज़िमनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी कई वञे। हुननि चिताव ॾिनो त जेसीं ताईं तालके अस्पताल जो अॾावती कम मुकम्मल नथो करायो वञे ऐं टाउन कमेटी नसीराबाद जी सफ़ाई अमले जा मसला हल नथा थियनि तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो।